अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो सदफ़ आहे ऐं पारस अली शाह जी सिस्टर आहियां। असांजी अॼु हेयरिंग हुई मलीर कोर्ट में। एग्ज़िमेशन जी एप्लीकेशन ॾिनी हुई आई असां ख़बर कुशाई जे लाइ, जंहिंमें जेका अक्यूज़ पार्टी आहे उन हर्डल्स अटकाए करे उन ते रिविजन लॻाए छॾी हुई, जंहिंजी हेयरिंग हुई। अनफॉर्चुनेटली जेको जज आहे उहो मोकल ते हो, तंहिंजे करे असांखे तारीख़ मिली आहे 13। पर मुस्तकिल जेको ही ख़बर कुशाई जो प्रोसेस आहे उन में हर्डल्स हिननि अटकाया आहिनि, रिविजन्स लॻायूं आहिनि। हालांकि इहो असांजो पूरो कानूनी हक़ आहे ऐं असांजो हक़ आहे त असीं वारिस आहियूं त असीं मेडिकल एग्ज़ामिनेशन न वञी सघूं था, जेके असां पास्ट में बि चैलेंज करे चुका आहियूं 2 दफ़ा, बट उहो अमल में न अची सघियो। हिन दफ़ा जॾहिं ते ऑडर थियो त हिननि हर्डल अटकायो उनखे फ़िलहाल रिविजन रोकाई आहे। बाक़ी असांखे हैरेस कयो थो वञे केस जे हवाले सां, असांखे मुस्तकिल प्रेशराइज़ कयो थो वञे त असीं केस तव्हां खणूं ऐं असीं केस खे परसू न करियूं। त असांखे असां प्रोडक्शन जे लाइ बि चई चुका आहियूं ऐं असां मुस्तकिल जिदोजहद में आहियूं। पुठियनि 8 महीननि खां असीं सुकून सां कोन वेठा आहियूं ऐं असीं भाउ जे बेजा खून जेको बेगुनाह खून आहे उन जे लाइ असीं जिदोजहद कंदा रहंदासीं।